अ, हिकिड़ी क्विक अपडेट मुंहिंजी हिकिड़ी लास्ट वीडियो में मूं फ्री सर्टिफिकेशन जे बारे में तव्हांखे ॿुधायो हुयो ऐं मां पाण बि उहो कयां पियो मैकेंज़ी फॉरवर्ड लर्नर्स प्रोग्राम। दोस्तनि जिन बि रजिस्टर कयो आहे तव्हां सभिनी खे थोरो ध्यानु ॾियणु घुरिजे त 1 जुलाई हुनजी डेडलाइन अथव, त 1 जुलाई ताईं उहो जेको बि प्रोग्राम आहे उन जेके बि कोर्सिस आहिनि उहो कंप्लीट करे वठो त जीअं तव्हांखे सर्टिफिकेट मिले। मूंखे उमेदु आहे त तव्हां जिन बि रजिस्टर कयो हुयो उन्हनि महिनत कई हूंदी। सो आख़िर में हाणे तक़रीबन मां सम्झां थो 10-12 ॾींहं बचा आहिनि। हिननि 10-12 ॾींहंनि में उहा मुकमल करे वठो सर्टिफिकेशन त जीअं तव्हांखे इन दी एंड सर्टिफिकेट मिले। यकीन ॼाणो मां कल्ह मैकेंज़ी जी ऑफ़िस वियो हुयुसि, इत्तफ़ाक़न मूंखे हिकिड़ो सुठो वर्कशॉप मिली वियो पंहिंजी इदारे जी तरफ़ खां। उन वर्कशॉप में मां वियुसि त मां उन्हनि खां पुछो त उन्हनि मूंखे ॿुधायो त जेको सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे उहो इलाही सुठो आहे, इम्पोर्टेंट आहे, पूरी दुनिया में रिकग्नाइज़्ड आहे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मैकेंज़ी जहिड़ी कंपनी उनखे फ्री में ऑफ़र करे पई ऐं तव्हां अगरि रजिस्टर कयो हुयो ऐं तव्हां उनखे स्टार्ट कयो त उनखे मुकमल करे वठो त जीअं तव्हांखे हुनजो सर्टिफिकेट मिले। तव्हांजे लिंक्डइन ते तव्हां शेयर करे सघो था, पंहिंजी CV में लिखी सघो था, तव्हांखे इलाही फ़ाइदो थींदो। सो 1 जुलाई खां पहिरियां उन सर्टिफिकेशन खे पूरो करे वठो। महिरबानी।